नाज़रीन ख़बर अवां सां शेयर कंदा हलूं कंदकोट खां पीपल्स पार्टी सिंध पारां वफ़ाक़ी हुकूमत जी सिंध सां ज़ियादतियुनि ख़िलाफ़ सिंध में कश्मीर खां कराची ताईं एहतजाज जो सिलसिलो शुरू करे छॾियो। कंदकोट इंडस हाईवे ते शामियाना हणी करे मीर इल्ताफ़ अहमद खोसो, सादिक ॻोलाटो, क़ुर्बान अली बंगवार, ग़ुलाम रसूल मीराणी, एजाज़ सोलंकी, ॾाॾो जखराणी, असदुल्ला खोसो ऐं ॿियनि जी क़यादत में समें कारकुननि टायरनि खे साड़े एहतजाजी धरणो हणी छॾियो। धरणे सबबि सिंध खां पंजाब ऐं ॿियनि सूबनि ॾे ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। रोड जी ॿिन्ही पासनि खां गाॾियुनि जूं वॾियूं क़तारूं लॻी वयूं। उन्ही मौक़े ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ सिंध जो पाणी चोरी करे पियो। NFC एवार्ड तहत रक़म ॾियनि सिंधी मुलाज़िमनि खे बरतरफ़ करणु, बिजली ऐं गैस जो बहिरान, पाणी जी खोट, हथरादू महांगाई अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो। पीपल्स पार्टी अवाम जे हक़नि ख़ातिर कश्मीर खां कराची ताईं एहतजाज जो सॾु ॾिनो। हे जेको अॼु धरणो आहे वफ़ाक़ी हुकूमत जे ख़िलाफ़ आहे, जंहिं 22,000 मुलाज़िम ऐं गैस जी लोड शेडिंग, बिजली जी लोड शेडिंग, पाणी जी खोट जेके हथरादू कई थी वञे वफ़ाक़ जे तरफ़ां, जंहिं हिन इमरान ख़ान चयो त मां तब्दीली आने मुल्क में 1 लख नौकरियूं ॾींदुमि। न्याज़ी साहब, ख़ुदा खे मन 1 लख तूं नौकरियूं त ॾिनियूं, जेके ग़रीब मुलाज़िम मज़दूर मुलाज़िम आहिनि उन्हनि जो ई तूं रोज़गार बंदि कयो आहे। ही असां क़यादत जे हुकुम ते धरणो आयो आहे, जंहिंमें असांजो पीपल्स लेबर ब्यूरो हुजे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला कश्मीर ऐं सिपाब यूथ तहारी ऐं सॼियूं ज़ैली विंग सभु हिन धरणे में शरीक आहिनि। ऐं असांजे क़यादत जे हुकुम ते जे ही धरणा शुरू थी चुका आहिनि, जेको सिंध ऐं पंजाब जे बॉर्डर ते आहे, ऐं इहो क़यादत जे हुकुम ते ई थियो आहे इंशाअल्लाह। ऐं हीउ धरणो अॻिते लॉन्ग मार्च करायो वेंदो। बिलावल साहब खे हुकुम कंदासीं त हीउ इस्लामाबाद में धरणो ई लॻायो वञे, त जीअं न्याज़ी खे ख़बर पवे त पीपल्स पार्टी जा जियाला, पीपल्स पार्टी जा वर्कर ऐं ग़रीब मज़दूर हारी सभु पीपल्स पार्टी सां गॾु आहिनि। हुकुम सां आला क़यादत जे हुकुम सां कंदकोट कश्मीर ज़िले में लॻायो वियो आहे। ये जेके 17,000 मुलाज़िम लाथा विया आहिनि, वीचारा उन्हनि जा बच्चा बेरोज़गार कया विया आहिनि। असांजो इहो ई अपील आहे गवर्नमेंट खे त इन्हनि खे बहाल कयो वञे, फिल फौरन बहाल कयो वञे। लोड शेडिंग, महांगाई ऐं असांजे सिंध सां सौतेली माउ वाली सलूक कयो वियो आहे। पाणी जो बि असांखे इन चकर खोट ॾिनो वियो आहे। ऐं इमरान ख़ान, तूं हमेशह क्रिकेटर आहे, वहीं क्रिकेट खे तोखे सियासत जी का ख़बर न आहे। असांजी इहा ई अपील आहे इमरान ख़ान खे पंहिंजे घर वञी वेहे ऐं जेको पीरणी वरितई उन सां वक़्तु बाक़ी गुज़ारे ऐं दरगाहनि में वेही दुआ धागो करे। मुल्क हलाइण इन जी वस जी ॻाल्हि न आहे। हिन वॾा दावा कया आहिनि त मां एतिरा नौकरियूं ॾींदुमि, एतिरा जॻहियूं ठाहे ॾींदुमि। अड़े ज़ालिम, तूं ग़रीबनि जा जॻहियूं ठाहिया आहिनि, तूं ग़रीबनि खे बेरोज़गार करे छॾियो आहे। तोखे अलाह पुॼंदो, हे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा वर्कर तोखे पुॼंदा, बाक़ी ॿियो तूं कंहिंखे मुंहुं न ॾेई सघंदे। इंशाअल्लाह ताला हीउ असांजो धरणो पूरे सिंध में डेट बाय डेट रखियल आहिनि। ॿिए ॾींहुं असांजो हे धरणो जेकाबाद ज़िले में आहे, उनखां पोइ लाड़काणे में आहे। इंशाअल्लाह ताला हे धरणो कराची ताईं वञी आख़िरी धरणो असांजो लॻंदो। उन खां पोइ जेको बिलावल साहब जो हुकुम हूंदो इंशाअल्लाह ताला इस्लामाबाद जे लाइ बि असां वञण जे लाइ तयारु आहियूं। पाण ॾिसो था सिंध बेरोज़गारी आहे, महांगाई आहे, उनजे बावजूदि हेतिरा मुलाज़िम असांजा सिंध जा ख़तमु कया विया आहिनि, बरतरफ़ कया विया आहिनि। उनजे हक़नि जे लाइ असां पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे पाकिस्तान जे ग़रीबनि जे हक़नि लाइ ऐं ख़ासि तौर ते सिंध जे हक़नि लाइ सफ़े अवल में बीठी आहे। उनजे एहतजाज करे थी। क़ौम परस्त दुरियूं किथे आहिनि जेकी सिंध जी ॻाल्हियूं कंदियूं आहिनि, पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु ॻाल्हाईंदियूं आहिनि, उहे अॼु सिंध जे लाइ किथे आहिनि? सभु मुलाज़िम सिंध जा बरतरफ़ थियनि। पाणी जो मसइले ते पीपल्स पार्टी एहतजाज करे थी। सिंध जे नौकरियुनि जो मसइलो पीपल्स पार्टी जा NFC एवार्ड आहे, उन ते सिंध पीपल्स पार्टी एहतजाज करे थी। त ईअं करे विफ़ाक़ में उनखे चयो वञे त तव्हां सिर्फ़ु क़ौम परस्त जमायत सम्झो वञो त पीपल्स पार्टी खे। पीपल्स पार्टी पहिरियों चए थी सिंध जो हक़नि बाद में पाकिस्तान जा हक़ हुजनि। उनजे लाइ हिकु असां सम्झूं था हिकिड़ी होप आहे, हिकिड़ी नौजवाननि जी उमेदु आहे किरन आहे बिलावल साहब में, जेको ईंदो रोज़गार पीपल्स पार्टी ॾींदी आहे, खसींदी न आहे। हे अचण सां हिन पंहिंजे इलेक्शन जी कैंपेन में इहे माण्हुनि खे झांसा ॾिना, लॉलीपॉप ॾिना त मां 1 करोड़ नौकरी ॾींदुमि, 50,000 घर तव्हां ॾिठो कढनि थो, हिन बेघरनि तो लाथा विया, घर लाथा विया, हाणे नौकरियुनि तो लाथो विया। असां इहो एहतजाज पीपल्स पार्टी क़यादत ते करूं था। जेको बि असांखे हुकुम हूंदो इन एहतजाज जो दायरो वधाईंदासीं। 1700 मुलाज़िमनि खे बिना जवाब जेको हटाए छॾियो आहे ऐं उन वीचारनि जो जेको चुल्हो रोज़ी काफ़ी सालनि खां वठी हाणे उन्हनि खे कीअं यादि आयो आहे। असां मुतालबो कयूं था वफ़ाक़ी हुकूमत खां त फिलफोर जेके 1700 मुलाज़िम तव्हां हटाया आहिनि इन्हनि खे जल्द बहाल कयो वञे। जेकॾहिं बहाल न कयो वियो त जीअं सिंध गवर्नमेंट, सिंध हुकूमत सिंध पाकिस्तान पार्टी जे जेको आहे असांजो ऐलान कयो आहे, इंशाअल्लाह धरणनि जो एहतजाजनि जो हीउ एहतजाज असांजे कंदकोट न पर पूरे सिंध ताईं जारी रहंदी। जेसि ताईं असांजा इहे बहाल न कंदा मुलाज़िमनि खे ओतिरे ताईं असांजा धरणा एहतजाजूं जारी रहंदा।
4 कलाक मुसलसल जारी रहण बाद ख़त्म कयो वियो, जंहिं बाद ट्रैफ़िक रवां दवां थी वई।